अम्मा झलियो थस त जाड़े के मानी न ॾिजाए। छो जाड़े के मानी न ॾिजाए? हाँ इन्हीअ जे लाइ त वांदनि जे लाइ मानी कोन्हे का। इहो राणो कहिड़ी कोड हणंदो आहे जो सुबुह मर्दान सां ड्रो कयूं, इहो रेडियो खयूं मथे तो घिटियूं कछींदो। राणो कुतो वांगुरु नशई आ, भंगोड़ी आ, ॿियो न त घर में त वेठो आ न। तुंहिंजे लाइ घर आ मुसाफ़िर खानो, बाक़ी त सॼो ॾींहुं मेखाने ते हूंदो आ घर में। मानी खाइण जे लाइ घर, सुम्हण जे लाइ घर, कपड़नि धोइण जे लाइ घर। बस शुक्र आ जो असां नशो नथा कयूं, न त अॼु असांजी बि मानी बंदि हुजे आ। ठहियो अॼु खां पोइ तव्हां ॿिन्ही खे पंहिंजा कपिड़ा पाण ई धोइणा पवंदा ऐं जेको हंध आ न खट ते इहो बि पाण ई विछाइणो अथव। मां का तव्हांजी नौकरियाणी न आहियां। भला भेण त आई न। वाह, हाणे भेण यादि आई अथव। भेण खे कॾहिं को जोड़ो वठी ॾिनो अथव? भेण खे का जुती वठी ॾिनी अथव? आसूदे मल खां हीअं लप भुगड़नि जी बि कॾहिं मूंखे कोन खाराई अथव भेण। वाह दीवा, शाबाश ते। तू बि गॾे गाबे के हिक रस्ते में त न ॿध न। अरे अब्बा, गॾे हुजे या गाबो, खाईंदा त सुकल गा न। हिकिड़ो पेट भरे हणंदो कुश्तियूं ऐं ॿियो पेट भरे पुछ रखंदो कंडे ते ऐं ॾींदो टाॼियूं। अम्मा माना त मां बि अधे जाड़े जहिड़ो आहियां। अरे अब्बा, जहिड़ी धूड़ तेड़ी छाई। आयो त ॿई पी पोड़े जे कंध में फाहो। अल्लाह का हिम्मत ॾेव जो कमायो असांखे खारायो। अम्मा जो तो ऐं अदियत छव ते बेइज़तो कयो। हाणे त वञी ॿगरा मानी जा खणी आ, माली खे बुख लगी आ। हाँ मिलंदव मानी मिलंदव, पर अॼु मानी खाओ। जे सुभाणे का कमाइण शुरू न कयो अथव न त मानी त छा हिन घर में ॾियण बि कोन ॾींदी सां ॿिन्हिनि खे। अम्मा घर आहे अबे जो, असां त हिते ई रहंदासीं। हाँ बाक़ी अॼु न त सुभाणे कमाए बि वठंदासीं। हाउ ता शादी खां पोइ हूअं बि हर को कमाईंदो आहे, खणी असां बि कमाईंदासीं। शादीअ खां पोइ बि न तव्हां ॿिन्ही जूं ज़ालूं अम्मा ऐं अबे जे कंध में ई हूंदियूं। हाँ हे राज वारा न ॾाढियूं मिनतियूं था कनि त असां पंहिंजूं न्याणियूं जेके न जाड़े ऐं राणे खे ॾींदासीं। ख़ुदा कयो हर को सुखियो घर ॾिसी पोइ ॾींदो। ऐं मां तूं बि हाणे उथी कहिड़नि सां थी मथो हणी वञी ॿ मानियूं आणे ॾिस त खाए। चवें थी त हाणे थी ॼांसि, लाइक़ त न आहिनि मानीअ जे। अॼु असुली तव्हां धव ते ॻाल्हायो, ॿगरा मानी जा खाऊं त पोइ सोच वीचार कयूं था त छा करणो घुरिजे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।